मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंध में जीअं जीअं बलदियाती चूंडूं वेझो अचनि पियूं तीअं तीअं पीपल्स पार्टी में धड़ाबंदी ऐं इख़्तिलाफ़ साम्हूं अचनि पिया। धड़ाबंदी ऐं इख़्तिलाफ़ सॼी सिंध में साम्हूं अचनि पिया, पर पाण अॼु ख़ुसूसन ज़िक्र कंदासीं ठटे ऐं सिजावल जो। ठटे ऐं सिजावल में शिराज़ी बिरादरान खे माइनस करण जे लाइ पीपल्स पार्टीअ में ग्रुप बंदियूं जेको आहे उहे साम्हूं आयूं आहिनि। अली हसन ज़रदारी साहब जी क़यादत में ऐं उन जे आशीर्वाद में थींदड़ इहे ग्रुप बंदियूं इन्हनि खे फरियाल टालपुर साहब जी जेको आहे आशीर्वाद हासिलु आहे। इंतिहाई ज़रियनि वटां इहा ख़बर पवे थी त फरियाल टालपुर साहिबा शिराज़ी बिरादरान खे पसंदि नथी करे। उहो ई सबबु आहे जो शिराज़िन खे माइनस करण जे लाइ इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया आहिनि। अली हसन ज़रदारी साहब खां सभु वाक़िफ़ु आहिनि। उनजो माज़ी जेको बि आहे उन ते कई इल्ज़ाम बि आहिनि। एम्बुलेंसुनि खे पब्लिक ट्रांसपोर्ट में तब्दील करे बांदी दौड़ नवाबशाह में हलाइण जा इल्ज़ाम मीडिया इंटरनेशनल मीडिया ते बि आया। उहे ॻाल्हियूं हलियूं। लाड़ जे पटनि ते कब्ज़ो करण जे लाइ अली हसन ज़रदारी साहब सॼी सिंध जे पाणी खे कंट्रोल कंदो रहियो। लाड़ जे माण्हुनि इस्लामाबाद में बुख हड़तालूं कयूं। उन ज़माने जे चीफ जस्टिस इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरी साहब उन ते नोटिस वरिता। बहितरी आई हुई, आउटलेट वाटर बंदि थिया हुया, पर पाणी बदस्तूर अॼु बि अली हसन ज़रदारी साहब जे कंट्रोल हेठां। उन पाणी खे कंट्रोल में रखे माण्हुनि खे ब्लैकमेल करे ज़रदारी साहबान भुॻड़नि जे मुड़ि ते ज़मीनूं ख़रीद कयूं ऐं लाड़ जे पटनि ते कब्ज़ा कया। उहे ओमनी ग्रुप जे नाले में हुजनि, मजीद गनी जे ग्रुप उन जे नाले में हुजनि, पर उहे ज़मीनुनि ते कब्ज़ा पीपल्स पार्टी जे क़यादत ज़रूरु कया आहिनि। हिन वक़्तु बि हालांकि शिराज़ी बिरादरान जो को किरदारु सिंध दोस्त नाहे रहियो। मुस्लिम लीग जे दौर में MQM सां गॾिजी क़ौमी असेंबली में धार सूबे जे लाइ हुननि बिल पेश कयो हुयो। उन खां पोइ विथड्रा करे विया जॾहिं ख़बरूं मीडिया में आयूं। शिराज़ी साहबान पंहिंजे तक में पंहिंजे ज़िले जे माण्हुनि खे उन जे लाइ के ख़ुशहालियूं के प्रोजेक्ट या उन जे में का बहितरी न आणे सघिया आहिनि उनजे निज़ाम ज़िंदगीअ में, पर उहे हुक्मरान रहिया आहिनि ज़िले जा। ऐं हिन वक़्तु फरियाल टालपुर साहिबा जेका आहे उहा शिराज़िन खे पसंदि नथी करे। सिंध में ताक़त जो जेको सरचश्मो आहे उहो फरियाल टालपुर साहिबा आहे। अहिड़े हवाले सां अली हसन ज़रदारी साहब PA 87 ते MP आहे KT बंदर ते। KT बंदर जो जेको हाल आहे उहो शदीद ख़राबु आहे, पर ज़रदारी साहब पंहिंजे मुंशीअ जे मार्फत ठटे ऐं सिजावल ॿिनि ज़िलनि खे हलाए थो पियो। उते जेको पुराणा सियासी ख़ानदाननि जहिड़ो कर पलीजो ख़ानदान आहे, ग़ुलाम क़ादिर पलीजो साहब खे महज़ डिस्ट्रिक्ट काउंसिल जे चेयरमैन ताईं महदूद रखियो वियो आहे। उन्हनि खां जेका आहे सा सीट बि MPA जी हाणे उन्हनि वटि कान्हे का, जेका मुस्तक़बिल में लॻे थो त उन्हनि वटि न रहंदी, जॾहिं त सेनेटरीअ जो मुदो बि जेको आहे ससुई पलीजो साहब जो पूरो थियण वारो आहे। उन करे बि जेको आहे जो लॻे ईंदो त पलीजो ख़ानदान जेको आहे जेको इंतिहाई पुराणो सियासी ताक़तवर ख़ानदान हुजण बावजूद बि ठटे जे अवाम में का ख़ासि पज़ीराई हासिलु नाहे करे सघियो, या उहो अवाम सां राब्तो नथो करणु चाहे, या उहो महदूद आहे। अहिड़े हवाले सां शिराज़िन खे खुॾे लाइन लॻाइण जे लाइ वॾो इताद साम्हूं आयो आहे। उन इताद खे जेको आहे सो आशीर्वाद फरियाल टालपुर साहिबान जो हासिलु आहे ऐं उनखे लीड करे रहियो आहे अली हसन ज़रदारी। जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी साहबु काफ़ी जॻहियुनि ते पीपल्स पार्टी में धड़ाबंदीअ जूं ॻाल्हियूं करे चुको आहे। उनखे इख़्तिलाफ़नि खे ख़तमु करण जे लाइ हिदायतूं ॾेई चुको आहे, पर लॻे ईंदो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो इहो जेको ॻाल्हियूं ऐं हिदायतूं आहिनि उहे बि के एॾी वॾी अहमियत नथियूं रखनि। लाड़ में ख़ुशूसन ठटो ऐं सिजावल जंहिंजे तमामु सामूंडी पट्टी जेका तमामु हसीन निज़ारनि ऐं माली वसीलनि सां मालामाल हुजण जे बावजूदि बि उते जा जानवर पखी ऐं इंसान हिक ई पैरल लाइन में ज़िंदगी गुज़ारनि था। उन्हनि जे माण्हुनि जो को हाल बदिलियो कोन्हे को, पर इहो उते जेका कब्ज़े जी जंग आहे ठटे ते, उहा ज़ुल्फ़काराबाद जे लाइ राह हमवार करणु आहे। सिंध दुश्मन मनसूबा जेके ठटे में शुरू कया विया आहिनि, जेके गैर सिंधी माण्हुनि जूं जेके फैक्ट्रियूं आहिनि, प्लाट आहिनि, मिल्कियतूं आहिनि, उहे सभु जूं सभु धारियनि माण्हुनि खे पीपल्स पार्टीअ लिखी ॾिनियूं आहिनि। बलदियाती वज़ीर जा कई अहिड़ा कारनामा साम्हूं आया आहिनि जिन कराची ठटे में ठटे खां ॿाहिरि हाईवे ते जेको आहे सो माण्हुनि खे मिल्कियतूं लिखी ॾिनियूं आहिनि। हाणे ॾिसजे त शिराज़िन खे माइनस करण साण
आया उते सियासी वायुमंडल कहिड़ो थो थिए। बलदियाती चूंडूं सिर ते पहुची चुकियूं आहिनि। ॾिसजे त इन में पली जो ख़ानदान जो किरदारु महदूद रहे थो या एक्टिव रहे थो। बहरहाल जेको बि हुजे, पर शिराज़ी ख़ानदान खे महदूद करण जे लाइ, माइनस करण जे लाइ फरियाल टालपुर साहिबा पंहिंजा सभु पता खेॾणु शुरू कया आहिनि। अली हसन ज़रदारी साहिबु ज़िले जे पंहिंजे तक जे माण्हुनि जे ख़ुशहाली ऐं तरक़ी जे बजाए ठटे जे मक़ामी माण्हुनि खे खुॾे लाइन लॻाइण जे लाइ उहो जदोजहद करे रहियो आहे। पर इहो मक़ाफ़ाती अमल आहे। शिराज़ी साहिबान जो बि किरदारु को एॾो ठटे जे माण्हुनि जे लाइ को लाभाइतो न आहे रहियो। हाणे ॾिसूं त इहा ग्रुप बंदी, धड़ाबंदी पीपल्स पार्टीअ खे फ़ाइदो ॾिए थी या नुक़सानु ॾिए थी। पाण वरी ईंदड़ वीडियो में पीपल्स पार्टी जे ॿियनि ज़िलनि में जेके धड़ाबंदियूं आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, इन सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थिए थी। मिलंदासीं वरी नेक्स्ट स्टोरी में।